खुश आयो खैरा चाचा 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 खुश हो माजरत बाबा मां के थोड़ी देर थी भैया ऑफिस में कम घणा होया इने के थोड़ो ता के मसलो लाए सर तो वडा मानु खबर आ इन वाला ऑफिस में न चाचा बाहु न बद बाबा मां ता जो ताबेदार आया बाहु न बदो अच्छी दाढ़ी है ता जी सर बोतल चाय वगैरह दी वने वाला न बाबा रोजो लगो पियो रमजान जो महीनो आ किए चाय तोके खबर है मां रोजो घुसाइंदो आया साईं बाबा रोजा सब साईं रखे तो सही रमजान जे महीने में रोजो एकड़ो भी घुसंदो कोन रोजा नमाज इयो ही तो इबादतन जो महीनो आ बाबा बिल्कुल बिल्कुल इने में नेक मानु है नेक इबादतन जे महीने में माना बिल्कुल कॉम्प्रोमाइज ना आयो बियो खुश आयो सर सही कम जो चयो मां माना वैक्सीनेट जे बारे में नौकरी जे बारे में चयो मां काल ते अच्छा अच्छा जो चो पे एकड़ो माजूर है एकड़े जी उम्र चढ़ी दी वने हां कोई चाचे जा पुत्र है अच्छा मैं चाचा बाहु न बदो बाबा बाहु न बदो अल्लाह से खुश रखे बाहु न बदो चाचो पाण साईं पाण एचएसटी मास्टर अच्छा छोकरा मन पढ़ेल कोन तस साईं 12 दर्जो बस परेशान आ साईं एकड़ो मंडो माजूर तस मड़ई कुर्ब कजो न यार वाकई भी माजूर कोटा यो जो सो वैक्सीनेटर में जी साईं तो यार वो कम तो ता की खबर ता के मां तो के मां पेरो ही चयो तो थोड़ी देर थी वई थई हाने तू जो तो पेरा मां तो अग में चयो मानु जी जरूरत आ जी साईं तो मुके जवाब दिनो तो हाने मुके लगे पे तो आ लिस्ट खत्म थी वई हुंदी निकरी वई साईं को कोशिश वगैरह कयो चाचो तमाम परेशान है बारन एकड़ो तो माजूर तस ओ कमाइण लाए मंडो तो सफा बाकी बियो उने उम्र चढ़ी 40 साल का प्लस आ इस एकड़ो मिनट मां दिसा साईं सा ना वो तो थींदो ना हां साईं ओ हां बस सही है मां दिसा साईं एचएसटी साईं खबर आ दिसा अरे मां खबर ही न हुई यार कालू पियो चल चो तो ती कंदासी एकड़ो मिनट साईं बाबा बाबा किबला साईं सर सॉरी सर मोबाइल साइलेंट में हुयो बाबा हाँ साइलेंट में हुयो मोबाइल थोड़ो मां बाहर आयो से दोस्त आया उन्हनि वटि वेहण आयो से न मां ताबेदार साईं मां ताबेदार तव्हां जो गुलाम साईं पेरनि ते हथ बाबा किबला पेरनि ते हथ नाराज न थियो बाबा साईं यो एकड़ो कम अर्ज कयुमि साईं यो जेको सो वैक्सीनेटर में जेको सो अलाए छा जवाब हलन पिया तो उन में एकड़ो वीचारो माज़ूर आहे ऐं ॿियो हिकिड़ो हिकिड़े जी उमिरि चढ़ी थी वञे हिकिड़े चाचे या पुट ने यार चाचो बि सफ़ा ग़रीब मिसकीन नज़र थो अचे बसि मड़ई भलाई कयो न साईं न कयो साईं अल्लाह सां साईं इहो त कमु सफ़ा ख़राब थी वेंदो साईं इहो ॾिसो साईं मड़ई कुझु जुगाड़ थी वञे साईं बसि मुंहिंजे करे साईं बसि मुंहिंजे ॾिसो बाबा मां तव्हांजो गुलाम ताबेदार साईं मूं ॾे बसि ॾिसो मड़ई साईं किबला करे मां तव्हांखे को अहिड़ो को मसइलो ॿुधायो मां तव्हांखे चयो त बाबा कस थींदो तव्हांखे हर शइ थी वेंदो साईं उहो मसइलो हिन आहे कमु साईं ॾिसो ईअं न कयो साईं महिरबानी कयो साईं कुझु कमु कयो साईं परेशान लॻो पियो आहे सफ़ा चाचो वीचारो सफ़ा परेशान आहे न थींदो साईं अच्छा थी वेंदो साईं बस साईं कुर्ब मौला सलामत रखे साईं मौला सलामत थी वेंदो न कुर्ब साईं कुर्ब लख सां साईं साहब हुयो वॾो साहब हा चाचा लिस्ट निकिरी वई ॿुधव अच्छा साईं मां चयो हाणे लिस्ट निकिरी वई त पोइ त मुंहिंजे हथ में कुझु बि न आहे न मां हाणे मजबूर हुयुसि ठीकु आहे पोइ वरी हिनखे चयो मां चयो साईं मूं ॾे ॾिसो असल में मूंसां जेको मोहबत कंदो आहे न माना ईअं साईं मांखे खबर आहे तव्हां बच्चन वांगुरु चवंदो बाबा मुंहिंजो माना ईअं बच्चो आहे तूं मुंहिंजो बच्चो आहे तूं जीअं चवंदे तीअं कंदसि मां तव्हांखे चयो न चाचा साईं जो वॾो वास्तो आहे साईं निकतल लिस्ट कैंसिल कयईं मुंहिंजे करे चई बाबा तूं बच्चो हाणे मां तोखे कहिड़ो जवाब ॾियां वरी मां ॾिठो चाचे मुंहुं ॾे ॾिठो मां चयो यार चाचो ग़रीब वीचारो चाचो ॿ पुट जंहिंजा बेरोज़गार हूंदा आहिनि तकलीफ़नि में गुज़रंदी आहे 7 पुट अथसि मुंह मां बाहर लही पवे न मेहरबानी ज़िम्मेदारी आहे बेरोज़गार साईं वाह जो चाचे बाह बारे ॾिनी चाचो बाबा साईं हाणे साईं बराबर मास्टर माण्हू आहे अल्लाह 17 ग्रेड जो आहे साईं माशाल्लाह साईं पढ़ छोकरा रिटायर थी वियो न हाणे त हाणे ज़िम्मेदारी हाणे नौकरी का लथल हुन सर अल्लाह बेहतर हिन महिल मिलियो साईं खे पोइ को टेंशन न कयो साईं इहो तूं ॿुध
यो पंहिंजे ॾिठे तूं वठी जगह जंहिं जगह ते ईंदो आहिनि मिलंदा हो न पाण जी साईं उन जगह ते ॾेई वञजा मिठाई त यादि आहे न बस साईं याद आ मिठाई बाबा थींदव हा हाज़ुर बाबा बिनी ॾेढ अखियुनि सां बिनी अखियुनि यादि कजो डेढ़ हा चाचा अॼुकल्ह बाबा 5-6 लख में 7 लख 8 लख 10 लख ताईं माण्हू 15 लख ॾियण लाइ तयार साईं हाज़ुर डेढ़ लख साईं हाज़ुर साईं एचएसटी माज़र आहिनि मतलब माल मिलियो अथव थी वेंदो न साईं हिन परवाह ई न आहे हल पुट साईं नाला त ख़बर अथव न साईं बाबा सिर्फ़ तव्हांखे मां ॾेई छॾींदुसि बस साईं उहा- साईं खां मां पाण ई वठंदुसि मां इहो पतो चवां त कागज़ फाइल सॼो ठहिराए जी जी फाइल में लिफ़ाफ़ो बि हणी तूं खे कल पहुचाए वञा साईं चाचा तूं बेफ़िक्र थी तुंहिंजो कमु थी वेंदो साईं बस तूं वञी मिठाई विरा तुंहिंजा पुट चढ़ी विया नौकरी बस मां चयो साईं पप्पू वॾो माण्हू आहे ऐं ॿुधो हिन महिल कमु कंदो कमु थी वेंदो बाबा साईं 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 अफ़्तारी जो टाइम थो थिए मां वेंदसि वरी सामान बामान वठंदसि ठीकु आहे अल्लाह ख़ैर कंदो समुड़ा समुदा थी वेंदा बाक़ी इहो अल्लाह अल्लाह ॾेई ख़ैर ईंदुसि उहो बाद में मिलंदा हा साईं साईं ख़ुशि रहो सही आहे बाबा मूंखे इजाज़त आहे कटियो हा ओके गाॾी चाबी थी अभी साईं मां साईं ॻाल्हायो ॾोकड़ अथव घर हलो न न साईं हिन महिल ॾियो मां वञी हेॾे थो वञा कमु मां थोरो शहर पोइ तव्हां हलो बसि साईं खे मां चई छॾियो कमु थी वेंदो फिलहाल एक हा बसि गंज आहिनि फिलहाल ॿियो ॾोकड़ जो बंदोबस्तु कर आओ साईं सुभाणे ॿिए ॾींहुं काल कंदो बसि बंदोबस्त करे छॾियो हा ठीकु आहे पोइ न बसि कमु थी वेंदो ठीकु आहे न ठीकु मां हलां थो शहर पोइ सुभाणे ॿिए ॾींहुं तव्हां माना तयारु थियो ठीकु आहे ठीकु आहे माशाल्लाह